सीमा रंद जे मामले बाबति हर को ॼाणे चुको आहे ऐं संदसि भारत पहुचण बाद मामले जे हवाले सां रोज़ नयूं ॻाल्हियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ख़बरूं हुयूं त सीमा रंद लापता थी वई आहे ऐं अॼु ॿुधायो पियो वञे त सीमा खे पुलिस पुछा ॻाछा लाइ हिरासत में वठी छॾियो आहे। भारत में हिन मामले खे वॾे पैमाने ते कवरेज मिलण जे करे सिक्योरिटी एजेंसियूं बि हरकत में आयूं आहिनि ऐं यूपी पुलिस जी टीम सीमा हैदर खे नवादा मां हिरासत में वरितो आहे। सादे लिबास में एहलकारनि इलाइक़े जी घिटियुनि खे ब्लॉक करे सीमा खे घरां गिरफ़्तार कयो ऐं अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त खेसि पुछा ॻाछा लाइ खंयो वियो आहे ऐं संदसि घर वारा बि कुझु ॿुधाइण लाइ तयार न आहिनि। पुलिस रुॻो सीमा खे खणी वई आहे ऐं सचिन हेल ताईं लापता आहे। ॿिए पासे सीमा रंद जे भारत पहुचण बाद सिंध में रद्द अमल अची रहियो आहे, जंहिंजो पड़ाॾो अॼु सिंध असेंबली में ॿुधण में आयो। सूबाई वज़ीर ज्ञानचंद ऐसराणी सिंध असेंबली इजलास खे ख़िताब कंदे चयो त सीमा हैदर भारत वई आहे, इन खां पोइ रद्द अमल अची रहियो आहे। ज़रियनि मूजिबि ज्ञानचंद ऐसराणी जो चवणु हो त सिंध जा हिंदू पाकिस्तान ऐं धरतीअ सां मोहबत कनि था ऐं मुस्लमान ऐं हिंदू भाइरनि जीअं रहनि था। जेकॾहिं हिकु औरत भारत वञी शादी कई आहे त इन में सिंध जी हिंदू बिरादरी जो कहिड़ो ॾोह आहे। सूबाई वज़ीर अपील कई त सिंध जे हिंदुनि खे नुक़सान न पहुचायो वञे। हुन ॿुधायो त मंदिरनि ऐं हिंदू पाड़नि जी सिक्योरिटी जे हवाले सां बि उपाउ वरिता पिया वञनि। ॿिए पासे सिंध जे मंदिरनि ते सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ ज़िलनि में 400 पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। एहलकार 2 महीननि ताईं मंदिरनि जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु कया विया आहिनि।